कॾे कॾे त सार जो त केर माग में मो त केर माग में मो त केर माग में मो। तारीख़ में हज़ारे अहिड़ा किरदार मिलनि था जेके विसरंदे बि नथा विसरनि। अहिड़नि अज़ीम ऐं अमल किरदारनि में पंहिंजी धरतीअ मथां सिर घोरींदड़ क़ौमी हीरो रूपलो कोहली बि हिकु आहे, जंहिं बरतानवी तसलुत ख़िलाफ़ु केतिरनि सालनि ताईं गोरीला जंगी कारवायूं कंदे अंग्रेज़ कारिंदनि जूं निंडूं हराम कयूं। सिंध जी फतह खां पोइ नंगर पार्कर वारो इलाइक़ो अंग्रेज़नि जी पॉलिटिकल सुपरिंटेंडेंट कर्नल तरवट जे हुकुम हेठि रहंदो आयो, जिते राणी करण सिंह जी हुकुमरानी हुई। सदियुनि खां पोइ खेड़ींदड़ ऐं खाईंदड़नि जी ज़मीनुनि ते सरकारी ठपा लॻाए ढलुनि जे बार जा रिवाज विधा विया। मालिकनि जी मिल्कियतुनि जूं सनदूं रद्द करणु शुरू कयूं वयूं। उन लाइ आमन तोड़े ख़ासनि में अंग्रेज़ी सरकार ख़िलाफ़ु नफ़रत वधंदे वधंदे बग़ावत जे गस ते चढ़ी पई, जंहिं रूपले कोहलीअ जहिड़े समाज दोस्त इंसाननि जे अमर किरदारनि खे जनमु ॾिनो। सिंध में मीरनि जी साहिबीअ दौरान रूपलो कोहली 25 सालनि जे गबरू जवानीअ में 1843 ईस्वी धारे नंगर पार्कर जे राणी करण सिंह जे लश्कर में सिपाही थियो ऐं उन साल ई सिंध ते बरतानवी कब्ज़े जी इब्तिदा थी। अंग्रेज़ रियासत जे बेशुमार ॿियनि हिसनि जीअं थर ऐं नंगर पार्कर जे राणनि सोडन बि अंग्रेज़ी अमलदारनि जी आण कोन मञी। पार्कर जे राणी जे सॾ ते संदसि भाउ भोपत सिंह, वीरवाह जो राणो लाडो सिंह, ॿहराणीअ जो ठकुर कलजी, पूंजो, महा सिंह, उधीर सिंह, मटरो कोहली, ढींगाणू पंहिंजे पंहिंजे साथियुनि सां कुल्हो कुल्हे में मिलाए हिकु थी बीठा। रूपलो कोहली पिणु पंहिंजी बिरादरीअ जे 5000 कोहली साथियुनि सां संदसि बाग़ी कैंप में शामिलु थियो। अहिड़ी रीति सिंध ते बरतानवी तसलुत जे 16 सालनि बाद 15 अप्रैल 1859 ईस्वीअ धारे पार्कर योधनि पंहिंजे 10,000 लश्कर समेत कर्नल तरवट जे मक़ामी माण्हुनि सां नाजाइज़िन ऐं ज़ुल्म ख़िलाफ़ु उन बग़ावत जो हिसो बणिजण जो ऐलान कयो। रूपलो कोहली ऐं उन जे साथियुनि पंहिंजे गोरीला कारवायुनि ज़रिए अंग्रेज़ी दफ़्तरनि जी भञडाह कंदे कैंपुनि ऐं कारदार जी कचहरियुनि खे बाहियूं ॾिनियूं। अंग्रेज़ी दफ़्तरनि ॾांहुं वेंदड़ तारूं कपियूं, संदुनि ईंदड़ वेंदड़ रस्तनि जूं रसदूं बंदि कयूं, संदुनि ख़ज़ाना फुरिया ऐं रस्ते में ईंदड़ बेशुमार अंग्रेज़ी अफ़सर ऐं कारिंदा पिणु मारिया। ईअं अंग्रेज़नि जी सिंध ते कब्ज़े ख़िलाफ़ु गोरीला वेड़ जो आगाज़ कयो। कारूंझर जे जबलनि में लिकी अंग्रेज़नि ख़िलाफ़ु अहिड़ियूं असराइतूं कारवायूं कयूं जो अंग्रेज़ हुकूमत परेशान थी वई। नेठि बाग़नि जी अहिड़े कारवायुनि मुतालिक़ 18 अप्रैल 1859 ईस्वीअ धारे नंगर पार्कर जे मुख़्तियारकार ॾेऊ मल तरफ़ां इहा ख़बर हैदराबाद पहुचाइण ते कर्नल तरवट 3rd बलोची रेजिमेंट जो वॾो जथो तोपखाने समेत नंगर पार्कर ॾांहुं मोकिलियो। कर्नल तरवट ॿीहर कर्नल एविन्स जी मदद सां ताक़त फ़ौज ऐं हथियार जमा कंदे जून 1859 ईस्वीअ धारे पार्कर जे बचियल बाग़नि खे ख़तमु करण लाइ हज़ारें फ़ौजी दस्ता तयारु करे आयो ऐं राधनपुर खां सुल्तानकोट ताईं जे समूरे रस्तनि ते कड़ो चाढ़ींदे सख़्तु नाकाबंदी कई। अंग्रेज़ फ़ौज सां इस्लाम कोट भरिसां थींदड़ उन आख़िरी मुहादे में सिंधी लश्कर जी सरवाणी रूपलो कोहली करे रहियो हो, जॾहिं त अंग्रेज़ फ़ौज जी कमान कर्नल एविन्स हथ हेठि हुई। अंग्रेज़नि वटि दुनिया जो बहितरीनु असलो, बम, बंदूकूं, राइफ़लूं, बारूद ख़ानूं ऐं ॿिया जदीद हथियार हुआ, जॾहिं त सिंधी जोधनि वटि ॾुफा, कृपानूं, गुलेलूं, धनाणियूं, तलवारूं, बड़छियूं ऐं भालनि जहिड़ा मामूली हथियार हुआ, पर पोइ बि उहे बेजिगरीअ सां मुक़ाबिलो कंदा रहिया। जंग में दुश्मन जो पलड़ो भारी ॾिसी राणो करण सिंह पंहिंजे साथियुनि समेत कारूंझर में वाक़िअ हिकु ॻुझे पनाह गाह में वञी लिकियो, जिते सेठ महावजी लोहाणो, हंसपरी ॿाऊ ऐं रूपलो कोहली खाधे जो ज़रूरी सामान ऐं पाणी वग़ैरह पहुचाईंदा हुआ। रूपलो कोहली पिणु पंहिंजे साथियुनि सां कारूंझर में लिकी मोर्चा ठाहे वेही रहियो त जीअं मौक़ो वठी छापामार कारवायूं कजनि। रूपले जी उन जंगी हिकमत अमलीअ सबबि अंग्रेज़नि खे पंहिंजे खटंदड़ जंग हार में तब्दील थींदे नज़र आई। सवें बाग़िन खे मारण बावजूदि जॾहिं कर्नल तरवट रूपलो ऐं उन जे साथियुनि खे मारण
पकड़ण या बग़ावत खे कुचलण में कामयाबु थी न सघियो त उन्हनि पंहिंजे ग़द्दार साथियुनि खे ॿीहर लालचूं ॾियणु शुरू कयूं। जिन साड़ धड़ी ते वाक़िअ खूह मंझां पाणी भरींदे रूपले कोली ऐं संदसि कुझु साथियुनि खे चालाकीअ सां बांदी बणाए पंहिंजे अंग्रेज़ आकाउनि वटि पेश कयो। अंग्रेज़नि रूपले कोलीअ ते केस हलाए खेसि बग़ावत जे इल्ज़ाम हेठि 22 अगस्त 1858 ईस्वीअ धारे संदसि साथियुनि समेत फाही चाढ़े छॾियो। सिंध जी तारीख़ में अंग्रेज़ साम्राज्य सां मुहालो अटकाईंदड़ अमर रूपलो कोली हिकु बहादुर वतन दोस्त, इंसान दोस्त ऐं सिंध जे सूरमनि मां हिकु अज़ीम शख़्सियत ऐं हिकु अज़ीम किरदारु हो। कॾहिं कॾहिं त सार जो